Assalamualaikum. Maman Sidi Mitwar Babala Mozu. साईं मोहतरम सूफ़ी फ़कीर मेघराज हालाईअ जे याद में सूफ़ी तरीक़े खां वाक़ुफ़ इल्म दोस्त इल्म वारनि जो दोस्त सूफ़ी तरीक़े खां वाक़ुफ़ इल्म दोस्त इल्म वारनि जो दोस्त शाह अब्दुल भिटाईअ जो पारखू साईं मोहतरम सूफ़ी फ़कीर मेघराज हालाई राज़ खां अणवाक़ुफ़ आहिनि टिन सां पारखू सूहूं तरीक़त जा साहब राज़ खां अणवाक़ुफ़ आहिनि टिन सां पारखू सूहूं तरीक़त जा साहब मरफ़त शनास साईं मोहतरम सूफ़ी फ़कीर मेघराज हालाई जेको माण्हू लाइक़ु हूंदो हो ख़वाहिश ॾेखारींदो हो जेको माण्हू लाइक़ु हूंदो हो ख़वाहिश ॾेखारींदो हो उनखे रमज़न खां वाक़ुफ़ करे हक़ जी राह बणाईंदो हो साईं मोहतरम सूफ़ी फ़कीर मेघराज हालाई हक़ जी हेकड़ाईअ हासिल करणु इहो बि अमल जे रस्ते हक़ जी हेकड़ाई हासिल करणु इहो बि अमल जे रस्ते अंदर उजारण ते घणो ज़ोर ॾिनो साईं मोहतरम सूफ़ी फ़कीर मेघराज हालाई ॼाण परूड़ ज्ञान हक़ जी ज़ात सिफ़ात जी परूड़ ॼाण परूड़ ज्ञान हक़ जी ज़ात सिफ़ात जी परूड़ सिपरी साह खां ओॾो आहे चवंदो हो साईं मोहतरम सूफ़ी फ़कीर मेघराज हालाई दूरबीनी या आरसीअ वांगुरु दिलि ढोई अहिड़ो साफ़ कयो जो मंझसि दूरबीनी या आरसीअ वांगुरु दिलि ढोई अहिड़ो साफ़ कयो जो मंझसि हुन जहान नज़र ईंदा ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो साईं मोहतरम सूफ़ी फ़कीर मेघराज हालाई ऐनल यकीन जे रस्ते परूड़ पवे थी ऐनल यकीन जे रस्ते परूड़ पवे थी आप शनाज़ सूहूं इज़त वारो मान वारो साईं मोहतरम सूफ़ी फ़कीर मेघराज हालाई